को तो वते इन खां पहिरियां जो गोरा मस में हथ विझे इन खां अवल असां हुन जो मथो कचो कंदासीं। इहो सोची न मुंहिंजा भाउ त 3 महीननि खां पोइ शादीअ जी इजाज़त ॾींदो तोखे। दुआ कर दादा न रुगो खैरन सां ये 3 महीना गुज़रन पोइ त मां इन जे सीने ते बंदूक रखे भी संग वठंदोसांस। आहे लहर लहर में लका ये दुनिया